अदा नई खबर पई थी रात वरी पेट्रोल ऐं डीज़ल महांगो थी वियो। पाण गरीब आवाम जो अगते अलाए छा थींदो। हादा या खबर मुखे पई आ, पर गलती पाण सजी आवाम जी आ। अड़े पाण सब गॾिजी एक ॾींहुं सीड़जी रोडन ते रस्तन ते हिनन जे फैक्ट्रियुनि ते हिनन जे मिलुनि ते हिनन जे कारखाननि ते धरना हणी वेही रहूं त ही केॾा वेंदा हुक्मरान। आउं तो चवां 15 मिंटन में कलाकन में ये सभई हुक्मरान पंहिंजे हीअं सिर अॻियां कंध हेठि झुकाए साईं साईं जे न कयूं तव्हां मूंखे चइजो। पर पाण आवाम पंहिंजी ॿधी आहे कंहिंमें ॿधी, कंहिंमें बि ॿधी कान्हे। सभु को चए थो त बाबा फिलाणो उथे फिलाणो उथे। अड़े पाण सभु गॾिजी जॾहिं हिकु थींदासूं त ही हुक्मरान ही वाठा ही केॾा वेंदा। अदा तुंहिंजी ॻाल्हि त बिल्कुलु सही आहे। पाण सभई ॿधी करे रोडनि रस्तनि ते निकिरी अचूं, हिननि जूं मिलूं हिननि जूं फैक्ट्रियूं बंदि करायूं, रोड रस्ता बंदि कयूं। बहरहाल जेको बि ग़रीब हक़ सच जे लाइ रोड रस्ते ते निकिरे थो, थोरो हक़ सच जी आवाज़ थो उथारे त उन ग़रीब खे ही ठग चोर हुक्मरान ॿधराए जेलनि थाणनि में अंदरि हणी उन्हनि जे मथां FIR था कनि, उन्हनि जे मथां कूड़ा पर्चा था कनि। यार पाण ग़रीबनि खे अंग्रेज़नि खां आज़ादी त मिली वई, पर हिननि ठगनि चोरनि लुटेरनि खां आज़ादी अलाए कॾहिं मिलंदी। सो यार पाण ग़ुलाम आहियूं ऐं ग़ुलामी वारी ज़िंदगी गुज़ारींदासीं। हा दा इहा ॻाल्हि तुंहिंजी बिल्कुलु सही आहे। कंहिं बि हिकु ख़ानदान मां जंहिंजे पोयां 10 ॿार खाइण वारा नंढड़ा मासूम हुजनि, अगरि उन कंहिं ते हिकु कूड़ो केस थी वञे त पोयां हुन जा मासूम ॿारड़ा बुख विघे तड़पी फतकी मरी वेंदा। अदा इन्हनि ज़ालिमनि खे बसि अलाह जी ज़ात ॾाढी आहे, उहा ई पुॼंदनि। बाक़ी पाण ग़रीब मिसकीन छा था करे सघूं यार।